हीअ आहे लोहरनि जी हवेली। हीअ मेमण साहिबनि जो घरु आहे ऐं हीअ जेको साम्हूं घरु नज़र अचे थो इहे मुंहिंजे मामे जो घरु आहे। ऐं हीअ हवेली जेका आहे उहा लोहरनि जी हवेली सॾिबी आहे। सो हितां मीना बाज़ार वञी पोइ जॾहिं आयासीं वरी ॿियो पासो हीअ आहे। हीअ असल में मूंखे नंद जवेरी साहिब खे ॾेखारणी हुई त हिते नंद जवेरी साहिब जो घरु हुयो। उनजे वालिद साहिब जो उनजो नालो हरी हुयो ऐं उहे जेके आहिनि उहे हीरनि जो कारोबार कंदा हुया ढक बाज़ार में। सो हीअ सॼी उहा हवेली आहे। हीअ आहे सही हवेली इहा थी वई। हीअ हवेली आहे उहा लोहरनि जी हवेली। हीअ बाज़ार आहे मीना बाज़ार आहे। हेॾां लेफ्ट ते वञिबो त धर्मशाला खटवारी धर्मशाला हीअ बाज़ार आहे। हीअ उहा हवेली आहे धिकीअ ते। तो हीअ मां तव्हांजी हवेली जेका लोहरनि जी हवेली आहे उतां लही करे हीअ ॾिसो ढक बाज़ार आहे साम्हूं ऐं हीअ सिधो वरी जेको हीअ रस्तो आहे वरी फिरी करे पंहिंजो लोहरनि जी हवेली में वेंदो। तव्हां 48 में तव्हां माइग्रेट थिया आहियो त हीअ शिकारपुर जा हिते नीरोली बि हूंदा हुआ पुराणो दर आहे हवेली आहे हीअ बि। हीअ उहा ई हवेली आहे लोहरनि जी हवेली। ऐं हेॾां जेको आहे रस्तो हीअ वञे थो लुलनि मॉल ऐं हीअ वरी खट वारे पासे ते खटवारी दरबार।